कफन वेढ़ो साईं इए छाजे करे पाण फरमाइनि था त मुंहिंजी चादर क़ब्र में कम में ईंदी। जे क़ब्र जे वेझो न ईंदो। दुनिया में बि चइबो आहे फलाणे खे न अचणिजो, फलाणे खे मुंहिंजो मुंहुं न ॾेखारिजो, फलाणो मुंहिंजे जनाज़े में न अचे। अली बि कंहिंखां ड्रिनो त कोन पे चवे हा या रसूल अल्लाह उमर वरी मुंहिंजी अम्मा जी क़ब्र कीअं खणंदो। न न न को रसूलुल्लाह इतराज़ कयो आहे, न को हज़रत अली इतराज़ कयो आहे। अलीअ जी अम्मा जी क़ब्र हज़रत उमर खणाई ऐं खई आहे। वो 14 सदी जा मोमिन ढंग जो कूड़ो पियो असहाबन जूं गिलाऊं कंदो आहे ऐं तूं मस्ती में अची अलाए छा न छा चवंदो आहे हज़रत उमर जे बारे में, अबू बकर सिद्दीक़ जे बारे में, अलाए छा छा बकवास कंदो आहे। तोखे इहा ख़बर कान्हे का ताल्लुकात त निहार कहिड़ा प्यारा ताल्लुक हा जो अली जी अम्मा गुज़ारे त क़ब्र हज़रत उमर बीठो खणे। जमल क़ब्र शरीफ तैयार थी अम्मा साईं खे गुस्ल ॾिनऊं। गुस्ल ॾियण खां बाद में जमल कफन पारायूं, हेॾे निहारियो, जमल कफन पारायूं त कफन पाराइण वारे टाइम ते हज़रत नबी पाक अलैहिस्सलाम जेके मायूं सगोरियूं अंदर हूं पर्दे में हुयूं तन खे सॾे फरमायो जेके तव्हां मुंहिंजी अम्मा खे गुस्ल ॾेई रहियूं आहियो कफन पाराइण खां अॻु में मूंखे इत्तला कजो। सभिनी चयो क़िबला जनाज़ो तैयार आहे, हाणे कफन पारायूं था। ख़ुदा जे हबीब पंहिंजे कुल्हनि जी चादर लाथी आहे। पाण फरमाइनि था सभिनी खां अव्वल अमड़ फातिमत बिन्त असद जे जिस्म खे हीअ मुंहिंजी चादर वेढ़ियो, उन खां पोइ ॿिया कफन वेढ़ो। साईं इएं छाजे करे पाण फरमाइनि था त मुंहिंजी चादर क़ब्र में कम में ईंदी। सुभान अल्लाह तक़ब्बल करीम। जंहिंमहिल जनाज़े जो टाइम थियो त जनाज़ो पढ़ी कुल्हा कांधी थई क़ब्रस्तान खणी आया। अची क़ब्र जे भर में नबी पाक अलैहिस्सलाम बीबी साहिबा जो जनाज़ो रखरायो। पाण फरमायो क़ब्र तैयार आहे? हा साईं। पाण फरमायो ॿाहिरि निकिरो। ॿाहिरि निकिता। पाण फरमायो मूंखे सहारो ॾियो त मां हेठि लहां। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात खे सहारो ॾिनो। पाण हेठि लही विया। जेका क़ब्र जी सामी ठाहिबी आहे हिकिड़े पासे सामी ठाहिबी आहे। ख़ुदा पाक जो कसम आहे जीअं जो नबी करीम जी ज़ात अंदर लॻिया क़ब्र में अंदर वञी मुस्तफ़ा करीम उन सामीअ में पाण सिधा थी सुम्ही पिया ऐं सुम्ही करे मुस्तफ़ा हथ खया। ऐं मुंहिंजा मौला क़ब्र जो अज़ाब सभु कंहिंजे लाइ हूंदो आहे, क़ब्र सभु कंहिंखे सोढ़ कंदी आहे, क़ब्र जी तमाम ऊंदाही ऐं सख़्ती हूंदी आहे, पर मां मोहम्मद करीम हिन क़ब्र जे अंदर आहियां। ऐं मुंहिंजा मौला मां मोहम्मद करीम तोखां पंहिंजे सदके ऐं 1.25 लख नबीअ जे वसीले सां दुआ थो घुरां। वसीलो त नबी जो ई काफ़ी हो। चओ वसीलो त ॾाढे जो रसूलुल्लाह जो काफ़ी हुयो, पर पाण उम्मत खे सबक पिया ॾियनि त उम्मत इहो अवां खे यादि रखणु खपे मुंहिंजो वसीलो त काफ़ी आहे, पर मां मोहम्मद करीम तव्हांजे आॾो पहुचो ऐं इन खां अलावा तमाम नबियनि जो वसीलो वठी दुआ घुरां थो। तव्हांखे सबक हुजे तव्हां बि वसीले सां दुआ घुरंदा कजो। पाण फरमाइनि था या इलाहुल आलमीन बिहक़ नबीक तुंहिंजे नबीअ जे सदके व बिहक़ अंबिया एक मिन क़बली ऐं उहे नबी सगोरा जेके तुंहिंजा पैगंबर मूंखां अॻु में गुज़री विया आहिनि। मां मौला तोखे अर्ज़ु कयां थो हिन मुंहिंजी अम्मा जे क़ब्र खे कुशादो फरमाइजा, राहत वारो फरमाइजा, सुकून वारो फरमाइजा, नूरानी बणाइजा। इएं करे दुआ घुरी सुम्ही करे पाण ॿाहिरि आया। उन खां पोइ बीबी साहिबा फातिमत बिन्त असद खे रखियो वियो आहे। इन मां मालूम थियो त मुंहिंजे महबूब पाक जो कपिड़ो मुबारक हो जेकॾहिं कंहिंजे कफन में पहुची वञे त हुनजो बेड़ो पार थी वेंदो आहे। अल्लाह जा बाना बि जेके थिया न थी अल्लाह जे बाननि जे लाइ त क़ब्र हुन जी अॻे जन्नत जो बाग़ आहे। हदीस आहे न त क़ब्रुल मोमिन रौज़तुम मिन रियादिल जन्नह, मोमिन जी क़ब्र जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ हूंदो आहे।
वरी पाण फरमाए था क़ब्रुल मुनाफ़िक़े वल काफ़िरे हुफ़रतुम मिनन नीरान। मुनाफ़िक़ हुजे या काफ़िर हुजे उन जी क़ब्र न हूंदी आ, उहा जहन्नम जी खॾ हूंदी आ। मोमिन जी क़ब्र जन्नत जो बाग़ हूंदो आ। अव्हां खे ख़बर कान्हे का असांजे लाड़ मुल्क में हिकिड़ो ख़ुदा जो वली आ जंहिंजो नालो आहे हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो। ॿुधो हूंदो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहब जो पढ़ ॾाढो। माण्हू चवंदा शाह साहब जो ॾाढो आहे पर ॾाढो न, पढ़ ॾाढो। पंहिंजे ॾाॾे जे मथां जेको कुबो अञा ठाहियो पियो आहे उहो ख़ुदि भिटाई साहब पाण ठारायो। 200 साल उनखे बि थी विया। जमल शाह अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह वफ़ात कई आ, वक्त जो आलिम हो, वक्त जो मुहद्दिस हो, वक्त जो मुदर्रिस हो, वक्त जो वॾो फ़क़ीह हो, तमाम वॾो दरवेश हो। उन जे सब्र जा मिसाल दुनिया में मशहूर आहिनि। उन दरवेश जो जमल इंतकाल थियो वा हज़रत शाह अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह जी क़ब्र खोटरी अथनि। क़ब्र खोटरे हुनखे लाश अची भर में रखियो अथनि। भर में रखी हाणे क़ब्र में साईं खे लाहिनि पिया। अंदरां क़ब्र मां आवाज़ पियो अचे। काथां पियो अचे? काथां? कहिड़ो आवाज़ पियो अचे? भली आए कांध मूं निमाणीअ निझरे हुआ पुराणा पांद पर तुंहिंजे नीह नवां कया। चओ सुभान अल्लाह। भली आए कांध मूं निमाणीअ निझरे हुया पुराणा पांद पर तुंहिंजे नीह नवां कया। हिकिड़ा उहे आहिनि जेके क़ब्र खां डिॼंदा आहिनि, हिकिड़ा उहे आहिनि जंहिंखे क़ब्र सलाम करे इस्तक़बाल करे घुराईंदी आहे। ऐं क़ब्र मां आवाज़ ईंदो आहे त ओ अदा तूं हेतिरा ॾिहाड़ा मूंखां धार आहे हलिया त तोसांखे रूह रिहाणियूं कयूं। मुंहिंजा दोस्त हज़रत मौलाना हामिदुल्लाह साहब जहिड़ा दरवेश नेक सालिह माना बेआज़ार माण्हू कंहिंखे कोन ईज़ाइण वारा। अल्लाह जो कसम आहे अहिड़नि जे लाइ क़ब्र बि मुश्ताक़ हूंदी आहे, क़ब्र बि इंतज़ार कंदी आहे त इहो अचे इन अल्लाह जे माने जो वजूद मुंहिंजे जिस्म में पइजी वञे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जोर सां खुली पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज़रत अबू बकर थो चवेसी मां थो बरकातूं पढ़ां, अली थो चवे मां थो पढ़ां, चादर खटणी आ। यादा विसरी वई, विसरी था वञ। अलाए मेहड़ को गाॾी निकिती बालिशा बि डपी वई। पर मां वरी फिरी अचां मोटी अव्हां खे ख़बर ॾियां ॿुधायां त मां ॻाल्हि विसारी कान्हे, मूंखे ज़हन में आ ॿुधाइणी आहे। पर तव्हांजो इम्तिहान वठां चङो जो पुछो मां कोन, न त अछा कारा परंदा थी पवनि। हाणे चवंदो छो न मां ॻाल्हि कई आहे। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमायो अॻ में हिकिड़ो पढ़े ॿियो पोइ पढ़े। अवां मां अॻ में केरु पढ़ंदो? अली साईं चए थो मां पढ़ंदुसि। पढ़ चादर पई आहे। अली अल्लाहु अकबर कई, हिकु रकात पढ़ी वियो। जंहिंमहिल ॿी रकात ॾे उथियो त बीठे बीठे सलाम खणी वराई। अली छो? या रसूल अल्लाह, अल्लाह अकबर करण खां वठी करे पहिरीं रकात ताईं आख़िर ताईं
बिल्कुल अल्लाह दे ख्याल हो। जमल ॿी रकात शुरू कयमि त ख्याल थियो त हिक पढ़ियो हां बाक़ी ॿी पढ़ा पोइ चादर मिली वेंदी। मुंहिंजा सोना ॿियो को हुजे हा त हुन सां ठगियूं ठगियूं का ॿिया माण्हू कनि हा। न को अली ठगी कंदो आहे न को रसूलुल्लाह सां ठगी ठहंदी आहे। जेकर ॿई रकातूं पढ़ी चवां हासी मां बिल्कुलु अलाह ॾे ख़्यालु कयो आहे। मुंहिंजा हबीब तूं उहो नबी करीम जो तूं पंहिंजे उम्मत जे दिलनि जा राज़ बि ॼाणंदो आहे। सभई जो सुभान अल्लाह, ज़ोर सां सुभान अल्लाह। वतरा आयुनहुम तफीदु मिन अद-दम'i। तू तो हो नबी पाक जो तुंहिंजे लाइ अल्लाह जो क़ुरान शाहिदी ॾींदो आहे त किथे बि को मुस्लमान हुजे तो मुहम्मद जे सिक में अखियुनि मां ॻोढ़ा वहाईंदो आहे त तो मुस्तफ़ा खे ख़बर पइजी वेंदी आहे। वतरा ऐं तूं ॾिसी थो आयुनहुम जो अखियूं जूं तफीदु मिन अद-दम'i अखियुनि मां ॻोढ़ा गाण थियो। मुंहिंजा हबीब तोसां कीअं न सच ॻाल्हायां। पहिरीं रकात मूं बराबर ठाहे ठाहे पढ़ी अल्लाह खां सवा ॿियो ख्याल कोन हो, पर ॿी रकात में फौरन ख्याल आयो त बाक़ी हिकु। हाणे से तोसां ठगी कान्हे बसि बीठे बीठे सलाम थो आहे, मुखों कमु न थियो। उथी अबू बकर हाज़िर सही चओ सुभान अल्लाह। ॾाढे 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 सैयदना सिद्दीक अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु थिया। पहिरीं रकात बि पढ़ी विया, ॿी रकात बि पढ़ी विया। जमल ॿी रकात पूरी करे अञा अतहियात में वेठा, अतहियात जी शुरू कोन कयूं त सलाम वरायो थी वेठो। ॿी रकात में भी मुंहिंजा मौला मुंहिंजा हबीब रब जे तरफ़ ख्याल हो, पर जमल अतहियात ते शुरू थियुसि त दिल में ख्याल थियो त जेकर मुस्तफ़ा हीअ चादर न ॾियनि हीअ चादर ॾियनि। चओ सुभान अल्लाह। आहिल त तव्हां जूं ॿई चादरूं, पर नफ़्स चयो त जेकर न महबूब करीम राज़ी थी पए हिन चादर जे बजाए ओ हीअ चादर तोखे ॾियनि। मुंहिंजा हबीब हाणे तोसां कहिड़ी दिलि जी ॻाल्हि लिकायां। जीअं अली चयो आहे मां बि ईअं थो चवां तूं असां उम्मत जे दिलनि जा राज़ ॼाणंदो आहे। हुज़ूर करीम जी ज़ात फरमाइनि था मूंखे उन अल्लाह जे ज़ात जो कसम आहे जंहिंजे कब्ज़े में मां मुहम्मद जी जान आहे। सवाइ अल्लाह जे नबीअ जे ॿियो केरु बि मुकम्मिल तवज्जुह सां अल्लाह ॾे मुतवज्जो थी नमाज़ पढ़ी नाहे सघंदो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, तव्हां चवंदो वाह जोड़ लाखा कमु ठही पियो। साईं मुफ्ती साहब असांखे वजु कढी ॾिनो आहे त अल्लाह ॾे तवज्जो खां सवा ॿियो जी निमाज़ूं थींदियूं आहिनि। अल्लाह जो नबी हूंदो आहे जंहिंजो अल्लाह ॾे तवज्जो हूंदो आहे। पोइ इहा निमाज़ पढ़ूं कहिड़े कम जी? जीअं मवाली चवंदो आख़िर निमाज़ हुसैन पढ़ गया। निमाज़ पढ़ण कम रनांदा, रोज़ा सरफा रोटी, हज ते वल वल उहे वेसन, नियत जन्हा दी खोटी आखे बुलाशा। हण कहे वॾे बुज़ुर्ग जॾहिं असांजो ख्याल मटिजे ई नथो ऐं ज़रूर दुनिया जा ख्याल अचनि था इहा नमाज़ कहिड़े कम जी आहे। अच त इन्ही जे बारे में तोखे ॿुधायां तुंहिंजो ईमान ताज़ो थी पवे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सहाबा किराम जमल हजरत अबू बकर सिद्दीक ऐं हजरत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हुमा जी हा ॻाल्हि ॾिठी त महबूब करीम खे सहाबन इहो ई अर्ज़ु कयो जेको तव्हां असांजे दिलि में ख़्यालु अचे थो। साईं पोइ भला पोइ निमाज़ असांजी कहिड़े कम जी जो अबू बकर जहिड़ो जवान अलीअ जहिड़ो जवान उहे बि ॿ रकातूं तवज्जो सां निमाज़ नथा पढ़ी सघनि, पोइ असांजो कहिड़ो हाल थींदो? पोइ भला निमाज़ छॾे ॾियूं
जॾहिं सिर्फ़ नबी खां सवाइ ॿियो को बि मुतवजो थी ख़ुदा ॾे निमाज़ नथो पढ़ी सघे। हुज़ूर फरमायो त न निमाज़ पढ़ो, तव्हांखे हिकिड़ी ख़ुशख़बरी थो ॿुधायां। साईं कहिड़ी? पाण फरमाइनि था जमल दरियाह वहंदो आ तमल दरियाह कचे खे बि ॿोड़ींदो आ, सीर मां पाणी वहंदो आ, लखे किरोड़े टन पाणी हूंदो आ। अवां खां मां पुछां थो, ॾियो ख़बर उन दरियाह जो पाणी पाक आ या पलीत आ? सहाबा किराम चवनि था या रसूल अल्लाह पाक आ। सभई चओ, ॾाढे चओ। पाण फरमाइनि था पोइ उन दरियाह में कमल कमल ढूंढ बुलड़ी ईंदो आ। कमल कुते जो ढूंढ हूंदो आ, कमल मेह जो ढूंढ हूंदो आ, कमल को माण्हू बि ढूंढ जे हालत में हूंदो आ, कमल को जानवर ऐं गंदगी बि हूंदी आ। पोइ हेॾो सारो दरियाह। सहाबा चवनि था या रसूल अल्लाह तव्हां ई त ॿुधायो आ त वहदड़ पाणी पाक आ, इहो ढूंढ लुड़ी वेंदो, पाणी पाक आ, उन पाणीअ ते ढूंढ जो असर कोन थींदो आ। पाण फरमाइनि था तव्हांजी निमाज़ जो बि इहो ई हाल आ। अवां खे कमल बनीअ जो ख़्यालु, कमल दुकान जो ख़्यालु, कमल कारोबार जो ख़्यालु, इहे ढूंढ लुढ़ंदा वेंदा, पर जमल आख़िर में वेही चवंदा हो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जे वहदड़ पाणी पाक हूंदो आ, अव्हां जे निमाज़ जा ख़्याल ख़राब केतिरा बि हुजनि, पर मुंहिंजो दुरूद तव्हांजी निमाज़ खे क़बूल कराए छॾींदो आ। जमल मुंहिंजे मथां दुरूद पढ़ंदा आहियो, तॾहिं मुंहिंजे दुरूद जी बरकत सां तव्हांजूं निमाज़ूं क़बूल थी वेंदियूं आहिनि। अवां जी निमाज़ में जेके बि खलल खांजाणा हूंदा, जेके बि ख़्यालात तसव्वुरात हूंदा, जेके बि तव्हांजे निमाज़ जे अंदरि ख़राबियूं हूंदियूं, सभई जो सभई अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात ने मुंहिंजे दुरूद जे सदके बख़्शे छॾींदो। रुगो बख़्शींदो कोन्हे, तव्हांजी निमाज़ बि क़बूल करे छॾींदो। अबा पोइ छॾिजे या पढ़जे? ॾाढे चओ, छा कजे? शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, जे भाई जोगी थिया त कर कल में जी कार, पूरो रह जा पंजन सां आया टीह मटारे, पो तॾहिं धागा धार जॾहिं राह सुञाणी रब जी। पूरो रह जा पंजन सां माना पंज निमाज़ूं पढ़ जा, आया टीह नटार माना रोज़ा। निमाज़ बि चयो, निमाज़ पढ़णु कमु रना दा जेको चयो, ऐं रोज़ा वरी रोटी चयो, सरफा रोटी, रोटी जो बचाव आहे। इहे जाहिलनि जा तरीक़ा आहिनि। न को सुल्तान बाहू चयो आहे, न को अल्लाह जे वलियनि चयो आहे। अल्लाह जा वली त ईअं चवनि था, जे भाई जोगी थिया त कर कल में जी कार, माना जेकॾहिं तोखे मुस्लमान थियणो आहे त तोखे पढ़णो पवंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॾाढे चओ ज़ोर सां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अब इन फकीर खे जाइ ॾियो त वेहे पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब
हबीबल्लाह। इहा थी कलमे जी कार ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। पूरो रह जा पंजन सा यानी पंजन माज़ू पढ़ जा आया 30 नटार 30 रोज़ा रमज़ान शरीफ जा तो के टारणा कोनन। ओए हरू भरू धागा बजूं तो थी मां सूफी आहियां मां फकीर आहियां मां दरवेश आहियां। को गेड़ू पाईंदो आ को वरी अल्फी पाईंदो आ को कंठा पाईंदो आ के गोलाबा पाईंदा हन के धागा पाईंदा हन। शाह साहब फरमाए तो ये तो जा धागा कहीं कम जा कोनन। ये धागा तॾहिं धार जॾहिं राह सुञाणी रब जी अल्लाह खे सुञाणी कोन थो फकीरन खे लॼाईंदो थो वती अल्लाह वारनि जे वेस में थी करे ख़ल्क़ खे ठॻींदो थो वती माण्हुनि जी खीसनि ते तुंहिंजी नज़र आ तूं लालची थी पियो आ। इहे तुंहिंजे कम जूं शयूं कोन्हन के अल्लाह पाक जो बानो हूंदो आ पोइ जेको मुजादा रब ते भाड़ींदो आ रब में नज़र उहो ई रखंदो। असांजा मुर्शिद करीम हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े वारा चओ सुभान अल्लाह। वॾो कामिल वली हो तव्हांजे पाड़े में आ पीर पुनहल साईं चओ सुभान अल्लाह। इहो सोणो पीर पुनहल पीर मोहम्मद पनाह रहमतुल्लाह ताला अलैह पीर सईद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जन जो न्याणो भी आ भाइटियो भी आ। पाड़े वारे खे वधीक ख़बर आ तमाम वॾो साहिब कमाल थी गुज़रियो आहे। मुंहिंजा दोस्तन भाउ पीर सईद जो भाउ हो अली मुर्तज़ा शाह जंहिंजी पीर ॻोठ नई दरे में मज़ार आहे उन्हनि जा साहिबज़ादा आहिनि। पीर सईद रोज़े वारे जो भाउ हो पीर सईद रोज़े वारे जो फैज़ बि अल्हम्दुलिल्लाह दरिया जे हिन पासे हुन पासे पर लाड़ ताईं सॼी सिंध में अहिड़ो फैज़ हो जिन सावणी जो वॾ फुड़ो मींहुं वसंदो आहे जर थर भरे छॾींदो आहे। हज़रत पीर सईद रोज़े वारे में जर थर भरे छॾिया। पाण थर जे इलाइक़े ते विया उते हिकिड़ो दरवेश हो ज़ात जो हो जूणे जो। पीर सईद खे ख़बर पई त फ़कीर आहे अल्लाह अल्लाह करे थो हलो मिली अचूंसि। जंहिं महिल पाण उन जे ॻोठ पहुता थर में त उनखे अलाए कहिड़ी खुटी कयो चई यार इहो पीर जेको उतर जो आहे रोहड़ी वारो पीर इहो अमानतूं खसींदो आहे। छा कंदो आहे असांजे सिंध में हिकिड़ो पुराणो अमानत फलाणो फलाणे को खसे इहो पीर आयो आहे अमानत मूं वटि जेका थोरी घणी खसे वेंदो त अंदरि घर में दर बंदि करे कुंडी ॾेई वेही पीर साईं ॿाहिरि वेठा आहिनि। अबा फ़कीर किथे आहे चइसि लिकी वेठो आहे नथो अचे छो चई अलाए उनजो बि भाउ हो बकरा ॼट उन चयो उनजो नालो हो बिलावल छा नालो हुअसि उन्ही चो किबला हुनखे अलाए कंहिं ॿुधायो आहे त मुंहिंजी अमानत खसे वेंदा हू त चरियो आहे पर वेहो मां तव्हांखे पाणी पीआरियां मानी खारायां ख़िदमत कयां बाजरी जी ताज़ी मानी पचाए अचां जूअर जी चओ तोहा पचाए अचां बहिराणी थर जा माण्हू खीर लसी जाम हण मां तव्हांजी ख़िदमत कयां। हुनजो भाग कोन्हे जो तव्हांजी मुलाक़ात करे पाण फरमाइनि था असां वञूं था पर न्यापो ॾिजांसि त ॾींदई ॾस पिरीअ जो लस लयूं लाणा त खथूरी हाणा हितऊं हो त हलिया वया। अदा इन तुंहिंजे भाउ फ़कीर जो नालो अॼु खां पोइ कोन हूंदो ओ बकरार बिलाल तुंहिंजो नालो सदाईं ज़िंदा हूंदो। हाणे थर में अञा ताईं मशहूरु बिलालाणी फ़कीर शायद तव्हां कंहिं ॿुधो बि हुजे जेको MP बि थियो हो भुटे साहब जे ज़माने में शेर मोहम्मद फ़कीर बिलालाणी। हाणे उन बिलाल फ़कीर जे नाले सां उन बकरार जे नाले सां हो जूणे जा बि कोन था सरजन अलाए हिंगोर जा हा अलाए हिंगोरा हा अलाए जूणे जा हा पर उहा ज़ात कंहिंखे यादि कान्हे का हुन अल्लाह वारे जी हिकिड़ी घड़ी सोबत कई उहे बिलालाणी अञा पिया सरजन। अल्लाह वारनि जी सोबत कई अल्लाह वारा ॾींदा आहिनि खसींदा चओ खसींदा पाण फरमाइनि असां हिनखे त कुझु ॾियण आया हुआसीं खसन कोन आया हुआसीं। उहो अल्लाह जो बानो चवे थो त अल्लाह जो बानो फ़कीर छाखे चए पाण फरमाइनि था फ़कीर चइजे उनखे जंहिंजी सबरीअ सरे जागो था थकिजो त ॿुधाइजो
जी कन मुनाफ़िक़ ते ईंदो ई कोन बाबा, ये फ़क़ीरनि जो ॻोठु आहे, हिते फ़क़ीर मुनाफ़िक़ ईंदो ई कोन। पाण फरमाए था फ़क़ीर चइजे उनखे जंहिंजी सबरी सरे। फ़क़ीर कंहिं में तमन्ना ई न कंदो आहे। हाँ असां मौलवियुनि जी आदत कहिड़ी आहे, ग़रीब आयो, अड़े छोकिरा ए परते परते खट ते विहारेसि, मां पंहिंजी ॻाल्हि कयां, ॿिए जी ॻाल्हि कंदुसि त को नाराज़ थी पवंदो। परे परे बाबा छा आहे कहिड़ो कमु थी छो आयो आहे, हल हल हल। ऐं सणभो वॾेरो आयो न, बाबा वठी अचेसि मूं वारे कमरे में विहारेसि, अड़े बिस्कुट बि वठी आ, थधी बोतल बि वठी आ, इहो रुॻो दुनिया जी ख़ुशामद कबी आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं को मुंहिंजा भाउ अज़ीज़ मिस्कीन राति रही बि पियो, हिकिड़ो पुराणो पारूथो कलो को भत्तो हणंदासीं बात में। हुते त पाण हुते साईं जी निंड थो फिटाई। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह वारनि जी निंड फिटंदी कान्हे, पर मां तो अल्लाह वारा सुम्हंदा ई कोन्हनि। साईं फरमाइनि था फ़क़ीर चइजे उनखे जंहिंजी सबरी सरे, माना फ़क़ीर खे कंहिंजी परवाह कान हूंदी आहे, पर घर वञे की न की, पर घरां बि की न घुरे। पर घर समझो था, पराए घर, पर घर माना पराए, पर घर घुरे की न की, पर घरां बि की न घुरे। अदा जेको मानीअ कान मरे, सो सामी सॾबो की न की। पीसे रोज़े वारनि खे का थोड़ी तकलीफ़ थी पई, डॉक्टर हकीम घुरायो, उन नब्ज़ ॾिठी, उन चयो क़िबला अव्हांखे का तकलीफ़ कान्हे, थोड़ी दिमाग़ जी खुश्की आहे, उन जो इलाज आहे मायो ताज़ो मखण, हथनि खे बि मालिश करायो, पेरनि खे बि मालिश करायो, मथे मुबारक ते बि उन ताज़े माहे मखण जी, गिह जी न, मखण जी मालिश करायो, इंशाअल्लाह ताला 2 ॾींहंनि खां ठीकु थी। हकीम हलियो वियो, पीर से वटि लॻा, में हिन को ताज़ो मखण, फ़क़ीरी हाल हो। हिकिड़े ख़लीफ़े चयो क़िबला जी तव्हांजो जेको न साहिबज़ादो आहे पीर साईं सिबगतुल्लाह शाह जो सुभान अल्लाह, उनखे 4-5 मेहूं आहिनि, अव्हांजो साहिबज़ादो बि आहे, अव्हांजो मुरीद बि आहे, असांखे इजाज़त ॾियो त उन्ही खां मखण वठी अचो। पाण फरमाइनि था अबा इहा 60 साल मुंहिंजी उमिरि थी वई आहे, अॼु ताईं मूंखे अलाह पाक कंहिंजे हथ ते दर ते हथ टंगायो कोन्हे। अॼु मूंखे सिबगतुल्लाह खां घुरंदे हया थो अचे, सिबगतुल्लाह छा ॾींदो, मुंहिंजो अल्लाह ॾींदो। न वञो, मनव थी वई, मनव थी हाणे केरु वञे, दविया पुट्र मुरीद, हिकिड़े पासे पुट्र बि आहे त ॿिए पासे मुरीद बि आहे, पाण पर न घुरणो ई न। ॿियो ॾिहाड़ो थियो, सुबुह जो टाइम आहे, पाण इशराक जे लाइ मुसल्ले ते वेठा हा, जमात सलात वेठे पढ़ी, अञा जो निहारियो हिकिड़ी कुराड़ी माई आहे, मथे ते कुन्नी खयो थी अचे, अची पीर साईं ॾे आॾो रखियईं, अर्ज़ कई क़िबला मूं बास बासी ही त मुंहिंजूं मेहूं वियामंदियूं ऐं वछ ॾींदियूं त पहिरो विलोड़ो मखण जो पीर साईं खे ॾींदसि। क़िबला हे पहिरो विलोड़ो ताज़ो विलोड़ो आई आहियां, हे खीर भी कबूल फरमायो, दुआ भी फरमायो। पाण दुआ फरमायो न खलीफे के चवनि था खलीफा हू भलो कि नहीं भलो, छा फरमायो खलीफा हू भलो, माना सुवाल, इहो सुवाल भलो या हीअ ॻाल्हि भली। खलीफे जो क़िबला तव्हांखे त तवक्कल आहे, पर असांखे तवक्कल आहे कान का। जंहिंखे तवक्कल हूंदी आहे अल्लाह ते, उनजो बेड़ो ई पार हूंदो आहे। या रसूल अल्लाह हक चार या अली अल मुर्तज़ा,
जिंदाबाद। हिकिड़ो बीबी राबिया बसरी जो किस्सो याद आयो आहे, वो ॿुधायां त पोइ आयत जी माना पूरी कयां। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या